वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो त 9 मई सान्हीअ में मुलविस टोलो अॼु नवनि हरबनि सां पाकिस्तान ख़िलाफ़ वारदातूं करे रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास जा तफ़सील हिन रिपोर्ट में। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त 9 मई सान्हे में मुलविस टोलो अॼु नवनि हरबनि सां पाकिस्तान ख़िलाफ़ वारदातूं करे रहियो आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ दहशतगर्द हमलनि खे मुनज़्ज़म साज़िश करार ॾींदे चयो त KP ऐं बलोचिस्तान में दहशतगर्दीअ जा वाक़िआ वधी विया आहिनि। वज़ीर-ए-आज़म चयो त सिक्योरिटी इदारनि ते हमला मुनज़्ज़म साज़िश आहे। पाड़ेसरी मुल्क सां दहशतगर्दीअ जा वाक़िआ रोकण लाइ केतिरा ई भेरा ॻाल्हियूं कयूं आहिनि। TTP अफ़गानिस्तान में वेही पाकिस्तान में दहशतगर्दी करे रही है। इत्तेहादी हुकूमत केतिरनि ई चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रही है। हालिया दिनों में दहशतगर्दी में बेपनाह इजाफा हुआ है और ख़ास तौर पर बलूचिस्तान और KP के इलाकों में दहशतगर्दी की वारदातों में इजाफा हुआ और उसके नतीजे में हमारे जो अजीम जो सपूत हैं कौम के पाकिस्तानी फ़ौज में, पुलिस में, सिविल आर्म फोर्सेस में उन्होंने जाम शहादत नोश किया है। बड़ी तादाद में अभी चंद दिन पहले 8 हमारे फ़ौज के जवान और अफसर शहीद हुए हैं, पुलिस के अफसर शहीद हुए हैं, पुलिस के जवान शहीद हुए हैं। बदकिस्मती से जिस टोले ने 9 मई को इस मुल्क में नए हथकंडों से और वो नई वारदातें कर रहे हैं पाकिस्तान के ख़िलाफ़, पाकिस्तान के पुरअमन शहरियों के ख़िलाफ़, अफवाज पाकिस्तान के ख़िलाफ़ जिस तरह उनको मतून किया जा रहा है, जिस तरह उनके नाम ले के ख़ुद सिपह सलार जो पाकिस्तान के जनरल आसिम मुनीर PTI की ऑफिशियल वेबसाइट से जिस तरह उनके ख़िलाफ़, उनकी ख़ानदान के ख़िलाफ़ जो बातें की जा रही हैं, कभी देखती आंख ने और सुनते कान ने कभी इस तरह का दिलखराश मंजर कभी नहीं देखा। लिहाजा मैं समझता हूँ कि ये एक लम्हा है जिसका हमें पूरी तरह एहसास करना होगा और किसी सूरत भी मादर वतन के ख़िलाफ़, मासूम लोगों के ख़िलाफ़ और अफवाज पाकिस्तान के ख़िलाफ़ किसी तौर पर भी हम ऐसा कोई हम इक़दाम बर्दाश्त नहीं करेंगे। उनके अपने भाइयों बहनों को हम यहाँ पर लाखों नहीं मिलियंस को हमने यहाँ पर मेहमान रखा 40 साल और कभी ये गिला नहीं किया कि हमें हमारी जो इकनॉमिक डिफ़िकल्टीज़ हैं, हमें अपने मामलात को ख़ुद संवारना है, सुधारना है। हम आपको बोझ समझते, कभी हमने ये कहा कि आप बोझ हैं। आप हमारे भाई हैं, आप रहें और अच्छे हालात होंगे, आप वापस जाएंगे और रूखी सूखी मिल के खाएँगे। लेकिन आज उसके नतीजे में हमें ये दिया जाए बदला कि यहाँ पर जो TTP है वो वहाँ से पाकिस्तान के मासूम शहरियों को निशाना बनाए। वज़ीर-ए-आज़म वधीक चयो त 9 मई सान्हे में मुलविस अंसर अॼु 9 हरबनि सां पाकिस्तान ख़िलाफ़ वारदातूं करे रहिया आहिनि। PTI जी ऑफिशियल वेबसाइट तां आर्मी चीफ ऐं संदसि कुटुंब ख़िलाफ़ वावीला कई वई। पाकिस्तान जे मफ़ादनि खे बचाइण लाइ असां पोइते न हटंदासीं। पाकिस्तान की जड़ें हिलाने में कोई कसर नहीं छोड़ी थी। सबको इल्म है कि पार्लियामेंट में उन्होंने हमला किया था, सबको इल्म है कि टेलीविज़न स्टेशन पर उन्होंने हमला किया था, सबको इल्म है कि वज़ीर-ए-आज़म हाउस के इर्द गिर्द वही आके उनके जत्थे आ गए थे। ये मैं बात कर रहा हूँ 2013-14 की, तो पूरी कौम जानती है। आज वही नए हथकंडों से और वो नई वारदातें कर रहे हैं पाकिस्तान के ख़िलाफ़, पाकिस्तान के पुरअमन शहरियों के ख़िलाफ़, अफवाज पाकिस्तान के ख़िलाफ़ जिस तरह उनको मतून किया जा रहा है, जिस तरह उनके नाम ले के ख़ुद सिपह सलार जो पाकिस्तान के जनरल आसिम मुनीर PTI की ऑफिशियल वेबसाइट से जिस तरह उनके ख़िलाफ़, उनकी ख़ानदान के ख़िलाफ़ जो बातें की जा रही हैं, कभी देखती आंख ने और सुनते कान ने कभी इस तरह का दिलखराश मंजर कभी नहीं देखा। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो त जर्मन समेत ॿियनि मुल्कनि में पाकिस्तानी सफ़ारतखाने ते हमला अफ़सोस जोगा आहिनि। पाकिस्तानी सफ़ारतकारनि जी हिफ़ाज़त लाॻापियल मुल्कनि जी ज़िम्मेवारी आहे। बदकिस्मती से पाकिस्तान के बाद सफारतखानों पर हमले किए गए हैं। जर्मनी में हमला हुआ है और दूसरी जगहों पर भी इस तरह के वाक़यात लंदन में हुए हैं और ये मैं समझता हूँ कि बहुत ही अफसोसनाक वाक़यात है। इसका फॉरेन साहब ने, डिप्टी प्राइम मिनिस्टर ने बड़ा फ़ौरन नोटिस लिया है। मेरी इनसे
इस बारे में गुफ्तगू हुई है और मैं समझता हूँ कि इसके ऊपर अपने सफारत खानों को उनकी हिफाजत को यकीनी बनाना हमारा फ़र्ज़ है। लिहाजा मैं समझता हूँ कि फौरी तौर पर एक्शन लिया है फ़ॉरेन ऑफिस ने, फ़ॉरेन मिनिस्टर साहब ने, और मुतल्लिका ममालिक के सफ़ीरों को बुलाकर मैं समझता हूँ कि हमें उनको डिमाश करना चाहिए और उनसे बड़ी वाज़ेह अल्फाज में कहना चाहिए कि हमारे सफारतकारों को उनकी हिफाजत उनकी ज़िम्मेदारी है, जिसके लिए वो अपनी ज़िम्मेदारी निभाएं। वज़ीर आज़म चयो त वीज़ा पॉलिसी में नरमीअ सां पाकिस्तान परॾेह मां ईंदड़नि लाइ पुरकशिश मुल्क बणिजी वियो आहे। 126 मुल्कनि जे शहरनि खां वीज़ा फीस न उगाड़ी वेंदी आहे। परॾेह मां ईंदड़नि लाइ 24 कलाकनि अंदरि सहूलियत फराहम कई वेंदी। वीज़ा पॉलिसी बाबति काबीना मंज़ूरी ॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त फ़लस्तीन में इसराइल जे ज़ुल्म ते इंसानियत जो कंधु झुकी वियो आहे। हिन वक़्त ताईं 40,000 फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। वज़ीर आज़म जो चवणो त आलमी इदारनि इसराइली बर्बरियत ख़िलाफ़ ठाराह मंज़ूर कया आहिनि। आलमी अदालत बि फ़लस्तीन में थियल ज़ुल्मनि खे बदतरीन करार ॾिनो, पर इसराइली हुकूमत ते सलामती काउंसिल जे ठाराहनि जो को बि असरु न थियो। शामिल कंदासीं त वफ़ाक़ी काबीना जे इजलास में PTI ते पाबंदी वारे मामले ते वीचार न थी सघियो। आर्टिकल 6 तहत कार्रवाई बाबति पिणु ॻाल्हि ॿोल न थी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ख़ुसूसी अदालतुनि जे क़याम जी मंज़ूरी ॾिनी वई। अदालतुनि SECP एक्ट तहत क़ाइमु थींदियूं। काबीना 126 मुल्कनि जे लाइ ऑनलाइन वीज़ा एप्लीकेशन सिस्टम लागू करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। 126 मुल्कनि जा शहरी 24 कलाकनि जे अंदरि बिज़नेस ऐं टूरिस्ट वीज़ा हासिल करे सघंदा। वीज़ा प्रोसेसिंग फीस बि न वरिती वेंदी। इजलास में जर्मनी में पाकिस्तानी कॉन्सुलेट ते हमले ऐं क़ौमी झंडे जी बेहुरमती जी मज़म्मत कई वई, जॾहिं त फ़लस्तीनियुनि जे हक़ में करारदार जी मंज़ूरी ॾिनी वई। वफ़ाक़ी काबीना जी पधिराई मूजिबि इसराइल जे ख़िलाफ़ जंगी ॾोहनि जो केस हलाइण जो मुतालबो कयो वियो आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तार जो चवणु आहे त PTI ते पाबंदी बाबति समूरो मवाद वफ़ाक़ वटि मौजूदु आहे। हुकूमत इन मामले ते संजीदगी सां गौर करे रही आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते पाबंदी वारे मामले ते रद्द अमल ज़ाहिर कंदे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तार चयो त सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल करण खां अॻु समूरनि सियासी ऐं क़ानूनी पासनि जो जाइज़ो वरितो वेंदो। वाज़िर त वफ़ाक़ी काबीना इतिहादियुनि पारां ख़दशा ज़ाहिर करण सबबि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते पाबंदी जो फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो हो। ज़रिया चवनि था मुस्लिम लीग नून समूरनि इतिहादियुनि खे एतमाद में वठण खां पोइ ई को फ़ैसिलो कंदी। PTI अॻवाननि जो चवणु आहे त मुल्क खे तबाह कंदड़नि ते आर्टिकल 6 लागू कयो वञे, जंहिंमें ते पूरी क़ौम ॿाहिरि निकिरंदी। इस्लामाबाद में तहरीक इंसाफ़ जी बुख हड़ताल कैंप में ॿिए ॾींहुं मुख़ालिफ़ थियुर अॻवान उमर अयूब, शिबली फराज़, असद कैसर ऐं ॿियनि शिरकत कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे PTI अॻवान असद कैसर चयो त महांगाई ऐं टैक्सनि ख़िलाफ़ जुमे ते ॿाहिरि निकिरणो आहे। पुरमन एहतजाज कयो वेंदो। पहिरियों मुतालबो इहो आहे त PTI जे बानी संदसि घरवारी बुशरा बीबी ऐं ॿियनि गिरफ़्तार कारकुननि खे आज़ादु कयो वञे। उन दौरान सुन्नी इतिहाद काउंसिल जे अलामा राजा नासिर जो चवणु हुयो त आइन जी बालादस्ती लाइ जदोजहद जारी रखबी, जिन सां गॾु मुल्क जो 96% अवाम आहे। उन्हनि जे ते आर्टिकल 6 लागू करण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। मुल्क खे तबाह कंदड़नि ते आर्टिकल 6 लॻणु घुरिजे। बुज़दिलनि खां डिॼण वारा नाहियूं। छा कानून जी हुक्मरानी जी ॻाल्हि करणु गद्दारी आहे? पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे सरबराह महमूद खान अचकज़ई चयो त सियासी पार्टियुनि ते पाबंदी जो दौरु गुज़री चुको आहे। पाकिस्तान हिन वक़्तु तारीख़ जी बदतरीन बहरान जो शिकार आहे। मौजूदा हुकूमत ज़र ऐं ज़ोर जे बुनियाद ते आई। असांजो इतिहाद उन लाइ ठहियो त कंहिं खां हुकूमत खसी वञे। इतिहाद आइन जी बालादस्ती लाइ ठाहियो वियो आहे। PTI अॻवान लतीफ़ खोसा जो चवणु हुयो त आज़ाद अदलिया लाइ आख़िरी दम ताईं बीठा आहियूं। उमेद आहे त जुमे ते सॼी क़ौम ॿाहिरि निकिरंदी। हुकूमती धुर जा माण्हू अजीब हरकतूं करे रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ उहे चरिया थी विया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जा अघु मुक़ररु करण बाबति ज़िम्मेवारी तां हथ खणण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म पेट्रोलियम शयुनि जा अघु मुक़ररु करण जो हुकूमती अख़्तियार ख़तमु करण जी हिदायत करे छॾी आहे। ज़रिया चवनि था ऑयल मार्केटिंग कंपनियुनि खे मरहलेवार क़ीमतूं मुक़ररु करण जो अख़्तियार ॾियण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म जी हिदायत ते पेट्रोलियम वारे वज़ीर सुभाणे अहम इजलास पिणु सॾाए वरितो आहे। नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पुराण ढोरे खां शकूर ढंढ ताईं पाणी जो पुराणो कुदरती लंघ बहाल करे लखें एकड़ ज़मीन खे ॿुॾण खां बचायो आहे। सैयद मुराद अली शाह जी बदीन ज़िले जे दौरे जा तफ़सील हिन रिपोर्ट में। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पुराण ढोरो खां शकूर ढंढ ताईं पाणीअ जो पुराणो कुदरती लंघ बहाल करे लखें एकड़ ज़मीन खे ॿुॾण खां बचायो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बदीन ज़िले जे शहर शादी लार्ज में LBOD स्पाइनल RD
210 ते रेगुलेटर जी इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत LBOD जी डिज़ाइन में तरमीम करे पाणीअ जे पुराणे लंघ खे बहाल कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त असां LBOD RD 210 ऐं 211 ड्रेन रेगुलेटर जो कमु करायो आहे, जंहिंमें चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जूं ज़ाती कोशिशूं शामिल आहिनि। और आज जो हमने इफ्तिताह किया है एक रेगुलेटर का, जो कि जब LBOD में पानी ज्यादा आ जाता है तो जो पुराना शकूर ढंग तक ले जाने वाला एक पंगरियो ढोरा था उसको बंद कर दिया था। उधर एक रेगुलेटर बनाया है, वहां से लेके आगे तक उस ड्रेन को मुकम्मल किया है। फिर पंगरियो ढोरों को एक्टिवेट करने के लिए एक स्लूइस, एक अंडरपास बनाया है 2500 क्यूसिक का। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त मनसूबे सां बदीन, मीरपुर ख़ास, सांगड़ ऐं नवाबशाह ज़िलनि जूं 12,70,000 एकड़ खां वधीक ज़मीनूं ॿुॾण खां बची वेंदियूं ऐं लखे माण्हुनि खे तकलीफ़ खां निजात मिलंदी, जेकी माण्हू पाणीअ सबबि बेघर थींदा आहिनि। सैयद मुराद अली शाह चयो त LBOD जी डिज़ाइन ते शहीद बेनज़ीर भुट्टो एतिराज़ कयो हो, छो त उन सां कुदरती पाणीअ जो रस्तो बंदि थियो हो। हुन चयो त LBOD 1980 जो मनसूबो हो ऐं हीउ मनसूबो वापडा अॾियो हो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हुकुम हो त पाणीअ जे पुराणनि रस्तनि खे बहाल कयो, जंहिं ते अॼु अमल कयो आहे। संदसि चवणो त PPA जी सिंध हुकूमत अवाम जी हमेशह ख़िदमत कई आहे। बोर्ड मुतासिरनि खे अकेलो न छॾियो वेंदो। मुतासिरनि लाइ 21 लख घर ठाराए रहिया आहियूं। PP चेयरमैन जी हिदायत ते दुनिया जो वॾे में वॾो मनसूबो घरनि जो ठाहे रहिया आहियूं। दुनिया का सबसे बड़ा मंसूबा घरों का 21 लाख घर हम बनाने जा रहे हैं पूरे सिंध में। हम 1,60,000 से ऊपर घर मुकम्मल कर चुके हैं। और आपने देखा होगा बदीन में भी टोटल तकरीबन 1,12,000 घर हैं जो बदीन में बनने, जिनमें से 37,000 पे काम चल रहा है और 2,500 से ऊपर मुकम्मल हो चुके हैं। तो जो आपसे वादा पाकिस्तान पीपल्स पार्टी की लीडरशिप, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सदर आसिफ अली ज़रदारी ने किया, हम उनके वर्कर हैं, हम आपके खादिम हैं। इंशाअल्लाह ताला वो सारे वादे मुकम्मल करेंगे और आपके पास जब भी दोबारा आएंगे इंशाअल्लाह ताला सुरखरू होके आएंगे और आपसे मदद मांगेंगे। वॾे वज़ीर चयो त सिंध जे अवाम खे मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं आहिनि, अञा बि हज़ारे नौकरियूं मेरिट ते ॾींदासीं। नौकरियां देनी शुरू की, मेरिट पे नौकरियां दी, लेकिन एक जमात उनको सिंध के लोगों की तरक्की पसंद नहीं है। वो चले गए कोर्ट में, उन्होंने जाके स्टे ले लिया, वो नौकरियां बंद करा दी हमारी। अभी ताजा फैसला, उसके कोई 10-15 दिन हुए, कोर्ट ने, हमने अजय वो कोर्ट फिर उसकी सुनवाई भी ना होने देना, तारीख पे तारीख लेते रहे। हमने कहा जो फैसला करना है, हमारे खिलाफ फैसला करना है, करो, इसलिए कि हमने सिंध के लोगों को मेरिट पे नौकरियां देनी है। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चवणो त जेसीं ताईं बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे वज़ीर आज़म न बणाईंदासीं तेसीं ताईं सुख जो साह न खणंदासीं। तव्हांजे वोटनि सां, तव्हांजी मदद सां असां तेसि ताईं चैन सां न वेंदासीं जेसि ताईं असां बिलावल भुट्टो ज़रदारी खे हिन मुल्क जो वज़ीर आज़म न कयूं। वॾे वज़ीर वधीक चयो त बदीन, मीरपुर ख़ास ऐं थर जे अवाम जो पुराणो मसइलो हल कयो आहे। आउं जाम ख़ान शोरो ऐं संदसि टीम खे मुबारकूं ॾियां थो, जिन थोरे वक़्त में वॾो कमु मुकमिल कयो आहे। संदसि चवणो त पीपल्स पार्टीअ जो बानी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बदीन मां इलेक्शन विढ़ियो, छाकाणि त बदीन पीपल्स पार्टीअ जो गढ़ आहे। जॾहिं त बदीन में पाणीअ जी खोट आहे, उन सिलसिले में वाहन जी लाइनिंग करे रहिया आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी को जब से बनी है 1970 से, यहां से तो शहीद जुल्फ़कार अली भुट्टो खुद इलेक्शन लड़े और जीत के गए थे आपके वोटों से। इसकी वजह यह है कि हमारी लीडरशिप, चाहे वो चेयरमैन साहब हो, सदर ज़रदारी साहब हो, मेरी बहन फरियाल टालपुर साहिबा हो, वो हर वक्त 24 घंटे हमें कहते हैं कि इन लोगों का ख्याल करना है। ये लोग जो हैं, इनसे वादा शहीद जुल्फ़कार अली भुट्टो ने, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ने किया था। आपने इनकी खिदमत करनी है। हुन चयो त बदीन जा रोड पीपल्स पार्टीअ जी हुकूमत ठाराया आहिनि। बदीन ज़िले में असां 6 अरब रुपयनि जा मेगा प्रोजेक्ट मुकमिल कया ऐं सालनि जो कमु महीननि में करायो। अगर हम
रोडों पे आते हैं तो आपने देखा है ये रोड जो ठट्टा से शुरू होता है और मिट्टी तक जाता है, मिट्टी क्या मिट्टी से आगे नंगर पार्क के रोड, सारे रोड, ये भी पीपल्स पार्टी ने पिछले 15 सालों में वो इलाके जिनके लोगों को पता भी नहीं होता था कि उनको तकालीफ क्या है, कोई पहुंच नहीं सकता था इसलिए पता नहीं चलता था, अब वहां लोग पहुंचते हैं और मसले बताते हैं और मीडिया वाले उन मसलों को जरूर आगे करते हैं। ये नहीं पता कि आज से 5-8 साल पहले क्या हालत थी इधर। वॾे वज़ीर लवारी शरीफ़ में सूफ़ी यूनिवर्सिटी ठाहिण जो ऐलान कंदे चयो त असां सामूंडी पट्टीअ में नंढो डैम ठाहे उनखे आबाद कंदासीं। उन खां अॻु सिंध जे वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह बदीन ज़िले जे 0 पॉइंट वटि LBOD स्पाइनल ड्रेन ते रेगुलेटर जो इफ़्तिताह कयो ऐं तरक़ियाती कम जो जाइज़ो पिणु वरितो। थर पाकर बेझो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां थर जे चूंडियल नुमाइंदनि मुलाक़ात कई। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह MP अरबाब लुत्फ़ुल्लाह पारां ॾिनल मांझांदे में शिरकत कई, जिते चूंडियल नुमाइंदनि वॾे वज़ीर अॻियां मसइला पेश कया। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो त थर ज़िलो पीपल्स पार्टी जो मज़बूत क़िलो आहे, थर खे मिसाली ज़िलो बणाईंदासीं। हुन चयो त पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी ख़्वाहिशुनि जो एहतराम कयो आहे, अवाम खे मायूस न कंदासीं। कराची में पीपल्स बस सर्विस जी EV बस रूट 4 जो इफ्तिताह PPMPA साजिद जोखी कयो। साजिद जोखे जो चवणु आहे त सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन बहितरीन कमु करे रहियो आहे। हू जस लहणे पीपल्स बस सर्विस जे रूट EV4 जे इफ़्तिताही तक़रीब जा तफ़सील हिन रिपोर्ट में। सिंध जो ट्रांसपोर्ट वारो खातो अवाम खे सफ़र जूं बहितर सहूलियतूं फराहम करण लाइ जाखोड़े रहियो आहे। कराची में सफ़र जूं सस्तियूं ऐं बहितर सहूलियतूं फराहम करण जे हवाले सां सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन इंतिहाई जाखोड़ में रुधल आहे। कराची में अॼु पीपल्स बस सर्विस जे नए रूट EV4 जो इफ़्तिताह कयो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA साजिद जोखियो, MPA राजा रज़ाक ऐं MS जी बहरिया ब्रिगेडियर रिटायर्ड ख़ालिद महमूद पीपल्स बस सर्विस जे रूट EV4 जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते पीपल्स पार्टी जे MPA साजिद जोखियो चयो त सिंध हुकूमत कराची जे अवाम खे पीपल्स बस सर्विस जी सूरत में हिकु बहितरीनु तोहफ़ो ॾिनो आहे, जंहिंसां सफ़र सवलो ऐं सस्तो थियो आहे। MPA साजिद जोखियो चयो त अवाम खे बहितरीनु सफ़री सहूलियतूं ॾियणु सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो हिकु बहितरीनु अमल आहे। शर्जील इनाम मेमन ऐं संदसि टीम वाखाण जे लाइक़ु आहे। साजिद जोखियो चयो त मलीर जा माण्हू हाणे बहरिया खां निमाइश ताईं सफ़र कंदा ऐं इहो बि रुॻो 100 रुपयनि में, जेको हिन महांगाई जे दौर में अवाम खे तमामु वॾो रिलीफ आहे। क़दम आहे हिते जे माण्हुनि जे लाइ हिकु वॾो तोहफ़ो आहे ऐं हमेशह क्रिटिसाइज़ थींदो रहियो त बाबा का ट्रांसपोर्ट न आहे, ये रक्षा आहे, बस पुराणियूं 1947 जूं, त उन्हनि खे ख़तमु करे इंशाअल्लाह ताला आहिस्ते आहिस्ते इहे जेके बस पूरे कराची जे अंदरि वञनि पियूं ऐं हीअ कराची खां अलावा इहा बहरिया टाउन जेको हिकिड़ो ॾूरां इलाइक़ो आहे, इहा बहरिया टाउन न बल्कि पूरी जेकी पसगिरदाई में ॻोठ रहनि था, असांजा बहिराड़ी जा माण्हू रहनि था, उन्हनि सभिनी जे लाइ हिकु वॾी सुठी फैसिलिटी आहे। ऐं शर्जील मेमन साहिबु इन में सुठो क़दम खयो आहे। शर्जील मेमन खे आउं एप्रिशिएट करियां थो जहिड़े तरीक़े सां हू पंहिंजे तरीक़े सां हू कमु करे पियो। बहरहाल इहे सभु शयूं आहिनि ऐं आउं सम्झां थो त अवाम खे आउं इहो रिक्वेस्ट कंदुसि तव्हांजे हिन चैनल जे ज़रिए त इहे शयूं जेके मिलनि थियूं वॾे तकलीफ़ खां पुठियां मिलनि थियूं, त हुनखे लुक इनखे संभालण इहो असांजो फ़र्ज़ थो बणिजे त असां इन्हनि शयुनि खे संभालियूं, बजाए असां गुटको खाई अंदरि थुक न हणूं ऐं हुनखे का लिखाई न करियूं, हुन चाकिंग न करियूं, असां इनखे संभालियूं। इहा शइ हाणे असांजी आहे, सिंध गवर्नमेंट अवाम जे हवाले कई आहे ऐं अवाम जी उहा शइ अवाम हुनखे संभाले। उन मौक़े ते तक़रीब में मौजूदु माण्हुनि आवाज़ TV जी टीम सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त माण्हुनि खे बहितरीनु सफ़र जी सहूलियत मिली आहे। हीउ रूट शुरू थियण सां माण्हुनि जो निमाइश चौरंगी ॾांहुं सफ़र सवलो ऐं सस्तो थींदो। हीअ बहरिया में रहंदड़ माण्हू जेके आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुनहरी चांस उन्हनि खे मिलियो आहे। इट इज़ अ रियली गुड अपॉर्चुनिटी त हिते माण्हू इज़ीली पंहिंजे जायुनि ते शहर में वञण जे लाइ अॻे ॿ बसूं टे बसूं चेंज करणियूं पवंदियूं हुयूं, पर हाणे हिकिड़ो आम माण्हू जेको आहे उहो बि बहरिया मां इज़ीली जेको आहे सो क़ाइदे जो मज़ार ऐं नुमाइश ते वञी शहर में पंहिंजी ऑफिसिस खे हिननि खे सभिनी जायुनि खे ज्वाइन करे सघे थो। हमारे यहाँ ये जो पहली सर्विस शुरू हुई थी वो बहरिया से मलीर हाल्ट का एक हमें ऑलरेडी उन्होंने रूट दिया था, लेकिन हम फील कर रहे थे कि हमारे लिए एक दूसरा रूट होना चाहिए जो कि बहरिया टाउन से नुमाइश चौरंगी की तरफ जाए, ताकि जो इधर जाने वाले लोग हैं हमारे उनकी
जो ट्रांसपोर्टेशन की ज़रूरत है उसको पूरा कर सके। और जो ईवी बसेस हैं, अगर उसके मुतालिक कोई बात की जाए तो ये बहुत माहौल के लिए बहुत अच्छी है, और जो ये आगाज़ है ये भी बहुत अच्छा है। तो काफ़ी अच्छा जो है वो इनिशिएटिव है, तो आई अप्रिशिएट। जी बिल्कुल ऐसा ही है। तो हम लोग जो पब्लिक ट्रांसपोर्ट हमें जो है वो करना पड़ता था, उसमें काफ़ी ख्वारी जो है वो होती थी। तो ये काफ़ी अच्छी सर्विस है, क्योंकि यहाँ पर ये सहूलत मौजूद नहीं थी, लोगों को बहुत मुश्किलात पेश आती थी, तो इस लिहाज से काफ़ी अच्छे तरीके से जो है अब लोग सफ़र कर सकते हैं शारा फैसल की तरफ और आगे की तरफ। बहुत अच्छी ग्लोबल वार्मिंग, हमें ग्रीन सॉल्यूशंस की तरफ जाना चाहिए। ईवी बस इज़ अ ग्रीनर वे, ग्रीनर अप्रोच टुवर्ड्स ट्रैवल। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध सरकार आवाम सां कयल वाइदे खे पाणी ॾींदे सहूलतूं फराहम करण में रुधल आहे। ट्रांसपोर्ट के हवाले सां कराची समेत सिंध के केतिरनि ई शहरनि में पीपल्स बस सर्विस सां माण्हुनि खे बहितरीन सफ़री सहूलतूं मिली रहियूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून पारां बहितरीन सफ़री सहूलतूं फराहम करण ते संदसि समूरी सिंध में साराह थी रही है। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी म्यांमार में हैदराबाद वासी 3 नौजवानों से अगवा जो नोटिस वठी छॾियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नौजवानों के घर बातिन गैर मुमकिन सहकार करण की ख़ातिरी कराए छॾी आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चवण है तो परडेही खातो मुग़वी नौजवानन काशिफ हुसैन, फराज खान और शहजोर खान की बाजियाबी के लिए कदम खणे। बिलावल भुट्टो ज़रदारी चवण है तो पीपल्स पार्टी म्यांमार में मुग़वी नौजवानन की बाजियाबी के लिए समूरन लागापियल फोरम्स से आवाज़ उथारींदी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की हिदायत ते परडे ऑफिस से राब्तो करण जो फैसलो किया है। वज़ीर आला हाउस के तर्जुमान मूजिब वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण है तो म्यांमार में सिंध के 3 नौजवानों के अगवा किया वियो, जेको इंतहाई ॾुखोंदड़ वाक़ियो आहे। सैयद मुराद अली शाह चयो तो नौजवानों ते तशद्दुद किया वियो, जंहिंजी सख्त मज़म्मत कजे थी। वफ़ाक़ी हुकूमत मुग़विन की फौरी बाजियाबी के यकीनी बनाने लाइ सिफारती लाॻापा इस्तेमाल करे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो तो मुग़वी नौजवान के वारसनि सां हमदर्दी आहे, नौजवानों के बाजियाब कराइण लाइ पंहिंजी पूरी सलाहियत इस्तेमाल कबी। सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस अतहर मिनुल्लाह चयो आहे त सदस ख्वाहिश आहे त जॾहिं त मार्शल लॉ जो ख़तरो हुजे त अदालतूं खुलियल रहनि। जस्टिस अतहर मिनुल्लाह के न्यूयॉर्क सिटी बार के खिताब जो तफ़सील हिन रिपोर्ट में। जज जस्टिस अतहर मिनुल्लाह चयो आहे त संदसि ख्वाहिश आहे त जॾहिं मार्शल लॉ जो ख़तरो हुजे त अदालतूं खुलियल रहनि। अमेरिका के शहर न्यूयॉर्क में न्यूयॉर्क सिटी बार के खिताब कंदे जस्टिस अतहर मिनुल्लाह चयो त अदम एतमाद की तहरीक वक़्तु अहिड़ो माहौल जोड़ियो वियो जीअं मार्शल लॉ लॻण वारो हुजे। मां उन टीवी चैनल जो नालो खणणु नथो चाहियां जंहिं अहिड़ो माहौल जोड़ियो। मां चाहियां थो जॾहिं मार्शल लॉ जो ख़तरो हुजे त अदालतूं खुलियल हुजनि। जस्टिस अतहर मिनुल्लाह चयो त काश अदालतूं 12 अक्टूबर 99 ते खुलियल हुजनि, जॾहिं परवेज़ मुशरफ चूंडियल वज़ीर आज़म के ॿाहिरि फिटो कयो हो। काश ही अदालतूं 5 जुलाई ते भी खुलियल हुजनि हा, जॾहिं ज़ियाउल हक़ चूंडियल वज़ीर आज़म के उहिदे तां हटायो हो। जस्टिस अतहर मिनुल्लाह चयो जेकॾहिं PTI बानीअ खे वज़ीर आज़म जे उहिदे तां गैर आइनी तरीक़े सां हटाइण जी कोशिश कई वञे हा त हीउ बि इम्तिहान हुजे हा, ऐं हीउ इम्तिहान इस्लामाबाद हाई कोर्ट जो हुजे हा त हू आइन जी बालादस्तीअ जे लाइ बीहे हा या न। जस्टिस अतहर मिनुल्लाह चयो त जॾहिं हुन नोट लिखियो त संदसि 2 पुटनि जो पर्सनल डेटा सोशल मीडिया ते आंदो वियो। इहा डेटा एक सरकारी इदारे का हासिल की वई। मुंहिंजी घरवारी सियासत न कंदी आहे, उन ते एक डॉक्यूमेंट्री ठाहे मथस हमलो कियो वियो। ही एक जज लाइ आज़माइश हूंदी आहे, ही जज जे आज़ादीअ जो टेस्ट हूंदो आहे। जस्टिस अतहर मिनुल्लाह चयो जेकी माण्हू 2022 ताईं संदसि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कंदा हुआ उहे ओचितो तब्दील थी विया आहिनि। अॼु प्रोपेगेंडा उहे करे रहिया आहिनि जिन उन वक़्तु इस्लामाबाद हाई कोर्ट मां फ़ाइदो वरितो हो। उन वक़्तु उन्हनि खे मुल्क जी का बि हाई कोर्ट रिलीफ न ॾेई रही हुई। ही जज जो असुल इम्तिहान हूंदो आहे जंहिंसां जज ऐं अदालत ते अवाम जो भरवसो वधंदो आहे। तनक़ीद सां जज खे ख़ौफ़ज़दा न थियणु घुरिजे। एडिशनल IG जावेद आलम ओढो चयो आहे त स्ट्रीट क्राइम, मुनशियात, जुआ, ॿियनि समाजी बुराइनि ऐं ॾोही सरगर्मियुनि में मुलविस अंसरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वञनि। एडिशनल IG कराची जावेद आलम ओढो की सदारत हेठि DIG साउथ ऑफिस में ॾोहनि ऐं उन्हनि जे अज़ाले बाबति आला सतही इजलास थियो। इजलास में DIG ॾखण, DIG इन्वेस्टिगेशन, SSP ॾखण, SSP सिटी, SSP क्यामाड़ी ऐं ॿियनि आला ऑफिसरनि शिरकत कई। इजलास में एडिशनल IG कराची पुलिस ऑफिसरनि खां ॾोहनि जी सूरत हाल ऐं उनजी रोकथाम बाबति तफ़सीली ॼाण वरिती ऐं जामे हिकमत अमली तैयार करण जूं हिदायतूं जारी कयूं।
इजलास दौरान ॾोहनि जी सूरत हाल जे हवाले सां फ़रार थियल ऐं इश्तिहारी जवाबदारनि ख़िलाफ़ पुलिस जी कार्रवाइनि ते बि गौर वीचार कयो पियो ऐं पुलिस जी हिकमत अमली ऐं एक्शन प्लान खे वधीक मज़बूत बणाइण जी हिदायत कई वई। एडिशनल आई जी चयो त स्ट्रीट क्राइम, मंशियात, जुआ ऐं ॿियनि समाजी बुराइनि ऐं ॾोही सरगर्मियुनि में मुलविस अंसरनि ख़िलाफ़ पुलिस एक्शन खे वधीक सख़्त ऐं कामयाब बणायो वञे। हैदराबाद में सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह, मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन बुरड़ो, पार्टी वफ़द समेत अवामी तहरीक के मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार, मरकज़ी अगवान एडवोकेट इस्माइल ख़ासकिली ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में क्यामाड़ी जे हॉक्स पे वारे इलाइक़े में 6000 एकड़ ज़मीन ते कब्ज़नि ख़िलाफ़ SUP तरफ़ां 3 जुलाई ते कराची में मुनक़िद कयल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत ॾिनी वई। उन मौक़े ते ज़ैन शाह चयो त सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। हॉक्स पे वारे इलाइक़े में आबाद सिंधियुनि जा क़दीमी ॻोठ ड्राही 6000 एकड़ ज़मीन DHA खे ॾेई सिंध सां ज़ुल्म कयो पियो वञे। उन्हनि चयो त क्यामाड़ी में आबाद सिंधियुनि जा क़दीमी ॻोठ ड्राइण ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद जी ज़रूरत आहे। कराची में मास्तरीअ जे लाइ IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि एहतजाज ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। डिप्टी कमिश्नर ॾखण कराची पारां जोड़ियल कमेटी जे मेंबरनि तालीम ख़ातिर सेक्शन ऑफिसर, डिप्टी सेक्रेटरी SGA&C डिपार्टमेंट ऐं असिस्टेंट कमिश्नर सदर एहतजाज कंदड़ अॻवाननि सां मुलाक़ात कई। ॻाल्हियुनि वारी कमेटी पारां एहतजाज कंदड़नि खे ख़ातिरी कराई वई त तव्हांजो मुतालबा तालीम खाते खे मोकिलिया वेंदा। उन दौरान PST ऐं JST उम्मीदवारनि दीदार हुसैन निगारी, आसिफ अली खोसो, अब्दुल रहीम लांघा ऐं ॿियनि चयो आहे त जेकॾहिं 15 ॾींहनि अंदरि 33 खां 39% मार्कूं खणंदड़नि खे नौकरी जा ऑफर ऑर्डर न ॾिना विया त ॿीहर कराची प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस ॾांहुं एहतजाज कयो वेंदो।